पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ पार्लिमानी पार्टी के गॾियल इजलास के ख़िताब कंदे चयो आहे त हू आइन ऐं कानून वाज़िब हलंदा। हमज़ा शहबाज़ चयो त खुलियल तमाशे सां संदन रस्तो रोके नथो सघिजे। खुलियल खेल तमाशनि जो अंजाम वेचो आहे पर इस्लाही पंहिंजे पाण खे तमाशो बणाए छॾियो आहे। हमज़ा शहबाज़ शरीफ़ चयो त इमरान न्याज़ी 1 करोड़ नौकरनि बदिरां करोड़नि माण्हुनि खे बेरोज़गार कयो। इजलास में हमज़ा शहबाज़ ते एतमाद जे साज़ जी क़रारदाद मंज़ूर कई वई। खबर से शेयर कई पिया। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ चयो आहे त स्पीकर जो किरदार हाउस की कस्टोडियन खां वधीक इमरान खान के ज़ाती मुलाज़िम जहिड़ो बणिजी चुको आहे। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ पार्लिमानी पार्टी के गॾियल इजलास के ख़िताब कंदे चयो त हू आइन ऐं कानून वाजिब हलंदा। हमज़ा शहबाज़ चयो त खेल तमाशे सां संदन रस्तो रोके नथो सघिजे। खेल तमाशनि जो अंजाम वेझो आहे परवेज़ इलाही पंहिंजे पाण खे तमाशो बणाए छॾियो आहे। हमज़ा शहबाज़ शरीफ़ चयो त इमरान न्याज़ी 1 करोड़ नौकरनि बदिरां करोड़नि माण्हुनि खे बेरोज़गार कयो।